इहो वेठो वॾो हटा कर वाह वाह इन खां पुछां भला आऊं चैनल तो खोलियां त ॾिसां पैसा वैसा मिलनि था या न। अस्सलाम वालेकुम बाबा छा हाल आहे? ख़ुशि आहीं? ख़ुशि आहियो? मां ॻाल्हि ॿुध तूं जहिड़ो माण्हू ई घटियुनि में वेठो आहे। मूंखे त ॾाढी ख़ुशी थी तोखां मिलंदे। अरे हेॾा वीडियो ठाहिण वियासीं त थकी पियासीं पोइ अची ॾे मिली गॾु। वाह साईं वीडियो ठाहिण विया हुआ? अला ॾे ख़बर आहे वीडियोनि मां पैसा पैसा मिलनि पिया न। मूंखे बि चैनल ठाहिण जी शौक़ु थी पियो आहे। तोखे चैनल ठाहिण जो शौक़ु आहे पर ॿुधा पैसा पैसा कमाई घणी आहे न घणी कोन थी मिलनि। कमाई असांखे मिली हफ़्ते में आऊं माना इहो हफ़्तो 50,000 हफ़्ते में असांखे मिलंदा। 50,000 हफ़्ते में मिलंदा न? थोरा ये थोरा 50,000 हफ़्ते में? ॾे में त ख़बर आहे 50,000 50,000 कंपनी मूंखे तो रुपयो कोन मिलियो। अच्छा गशा बने गशा भी होने तुझे आसरे मुंह पे चैनल ते बोले गशा भी होने शर्म को थीने तो वाजो मानू है मुखे भी चैनल खोला रही है ए इनकी गाली के नंढा कने इनका हां लोके कोन मिलदा किथे मिले ने हिजो मुखे 50,000 मिलंदी हफ्ते में। हाण ईंदा हाण ए तुझे तोखा भी सुठो मजदूरी करिया सुठी ॻाल्हि आहे चैनल दा खोल छे हाण ईंदा न शर्म को थीने तो टके हो 50,000 मुखे ते चैनल खोलायो ने बाबा कोच हो जवा तोखे मिलंदा ए रुपयो कोन मिलियो खाली सॼो ॾींहुं ज़लील थियो वरियो थियो बस मिली संगत मिले रुपयो कोन थो पोइ हिकु तो 50,000 हफ्ते में हाण मिलंदा न हफ़्ते में 50,000 तो मूंखे चओ 50,000 मिलंदी हफ्ते में असांखे मिलंदा कोन हाण मिलंदा बस अञा त कोन मिलिया न हाण मिलंदा न हाण ए शर्म कोन जा ए त वठ 50,000 मिलंदी आहे कोने रुका कूड़ो तो हाणे तोखे असां पटकोड़ा लायो असां सां गॾिजी कमु कर तूं हस्ते ते ॻाल्हि लई ए तो मूंखे ईअं ॿुधायो कोन मूंखे कहिड़ी ख़बर तूं कूड़े पिया मूं चयो मूं सां ठगी था कर गशा बि मुंहिंजा असांखे 50,000 रुपया हफ़्तो में मिलंदो तूं हरू ईअं तूं मूंखे ॿुधाई आहे न पहिरियां छॾिया चैनल हिनखे खोलायूं हिनखे बेरोज़गार करियो